अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। बलोचिस्तान के इलाइक़े आवारान में दहशतगर्दन जो सिक्योरिटी फोर्सेस जी चौकीअ ते हमिलो। पाक फ़ौज जो मेजर शहीद थी वियो, हिकु सिपाही ज़ख़्मी। ISPR मूजिब काहान में दहशतगर्दन फोर्सेस जी चौकी ते हमिलो कयो। फायरिंग जी ॾेवठ में मेजर शाहिद बशीर शहीद ऐं सिपाही ज़ख़्मी थियो। फोर्सेस क़ौम सां गॾिजी बलोचिस्तान जी अमुन इस्तेहकाम ऐं तरक़ी खे सबोताज़ करण जी कोशिश खे नाकाम बणाईंदी। बहैसियत वफाकी वज़ीर अपने फ़राइज़ की कमाहक़्क़हू अंजाम दही के लिए ऐसा करना ज़रूरी हो या जिसकी वज़ीर आज़म ने ख़ास तौर पर इजाज़त दी हो अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए। आमीन। वफाकी काबीना में वाद ऐवान सदर में सदर आरिफ अलवी वफाकी वज़ीरनि खे हलफ़ खणायो। हलफ़ खणंदड़नि में चौधरी सालिक हुसैन, जावेद लतीफ़ ऐं आगा हसन बलोच शामिल। हलफ़ बरदारी तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, अख्तर मेंगल ऐं वफाकी वज़ीरनि जी शिरकत। शर्जील इनाम मेमण सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी शर्जील इनाम मेमण खे हलफ़ खणायो। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी तक़रीब में वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी जी बि शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अॼु क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थींदो। वफ़ाकी वज़ीर आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं DG ISI समेत टिनी हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह शिरकत कंदा। इजलास दौरान मुल्क जे दाख़िली ऐं ख़ारिजी सलामतीअ जे मामलनि ते ग़ौर वीचार थींदो। अॻूणे सफ़ीर असद मजीद ख़ान खे बि तलब कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त असद मजीद ख़ान मुबैना साज़िश वारे मामले ते हक़ीक़तुनि बाबति कमेटी खे आगाही ॾींदो। पाकिस्तान तरफ़ां भारत में मुसलमाननि जी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण ते ॻणती ज़ाहिर। आलमी बिरादरी खां भारत में वधंदड़ इस्लामोफोबिया ख़िलाफ़ फौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो। परॾेही खाते जो तर्जुमान चवे थो, रमज़ान जे भलारे महीने में मुसलमाननि ते तशद्दुद वधी वियो आहे। भारत में रहंदड़ मुसलमाननि सां इज़त वारो वर्ताउ कयो वञे। रुपए जे मुल्ह में लाॻीतो चोथे ॾींहुं बि घटिताई। डॉलर वधीक महांगो। इंटरबैंक में डॉलर 53 पैसा महांगो, 187 रुपया 50 पैसनि जो थी वियो। सिंध सरकार फरीदाबाद लॻ पेश आयल बाहि वारे वाक़े में फ़ौत थियल 8 ॼणनि जे वारसनि खे 5-5 लख ऐं 3 ज़ख़्मियुनि खे 2-2 लख रुपयनि जा चेक हवाले करे छॾिया। MPA फयाज़ बुट ऐं MNA इरफान डखारी मुतासिरनि खे चेक ॾिना। वले वज़ीर जी हिदायतुनि बाद घरू सेक्रेटरी सईद मंगणे जे जांच शुरू करे छॾी। ॻोठ पहुची मुतासिरनि जा बयान कलमबंद कया विया। फरीदाबाद पुलिस पारां बाहि वारो वाक़ियो इत्तफ़ाक़ी करार। अदालत में पेश कयल शुरूआती रिपोर्ट मूजिब दुखंदड़ दूंहें मां तेज़ हवा सबबि बाहि जी चिणगुनि मां अशरफ चांडियो जे घर खे बाहि लॻी, जेका सॼे ॻोठ खे वकोड़े वई। सियासी समाजी धुरियुनि पारां ॻोठाणनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। मुतासिरनि जो चवणु आहे त इंसानी जान जी 5 लख का क़ीमत नाहे। हुकूमत ॻोठाणनि खे मुकमल तौर बहाल करे। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ कादन मेतलो में मुबैना घरू अणबण तां पीरसन इक़बाल मेतलो पंहिंजे पुट ऐं साले खे बंदूक जा फायर करे ज़ख़्मी करण खां पोइ पाण बि फाहो खाई आपघात करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान ज़ाकिर ऐं वहीद मेतलो खे खैरपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गढ़ी हसन ऐं भरपासे जे ॻोठनि में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। 15 खां वधीक ॿारड़ा मर्ज़ में मुब्तला। सेहत खाते तरफ़ां उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो आणण लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया। महीनो थी विया बसि वियो कराची मज़दूरी करणु, उतां हिनखे अगवा करे खणी विया आहिनि। इमदाद बाबा असांखे 60 लख रुपया ॾे, न त तुंहिंजे भाउ जो लाश ईंदो। असांजी केरु मदद कोन पियो करे। इहे तव्हां असांजा हालात ॾिसी सघो था, इहे असांजे घर जा हालात आहिनि।
एक महीनो अगु अगवा थी वियल भिरिया रोड वासी पोरियत नौजवान वहीद नूनारी बाज़ियाब न थी सघियो। धाड़ेलनि जो मुगवी जे वारसनि खां 60 लख रुपया भुंग तलब। मुगवी जे घर में सोग जहिड़ो माहौल संदन चवण आहे त हू ग़रीब मिसकीन आहिनि, एतिरा पैसा किथां आणनि नौजवान खे बाज़ियाब कराए वञे। दादलगारी मां मुबैना तुर अगवा थियल 8हीं क्लास जी शागिर्दियाणी सियालकोट मां बाज़ियाब। सादिया लगारी खे हफ़्तो अॻु डहरकी मां अगवा कयो वियो हो। दादू जी मक़ामी अदालत चोरी जे केस में जवाबदार नसीर बबर खे 3 सालनि क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार खे सज़ा ॿुधाइण बाद हथकड़ियूं लॻाए जुडिशियल लॉकअप मां जेल उमाणियो वियो। घोटकी में IBA टेस्ट पास कंदड़ PST उम्मीदवारनि में ऑफर ऑर्डर विरहाइण वारी तक़रीब। PPMA सरदार मोहम्मद बख्श महर ख़ासि महिमान तौर शरीक। तक़रीब में 203 उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया। ऐं सिंध समेत समूरी दुनिया में अॼु धरती अमर जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। अॼोको ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु धरती खे दरपेश ख़तरनि जे ख़ात्मे लाइ माण्हुनि में जागरता पैदा करणु ऐं जाखुड़ करणु आहे।